नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे जाती खां ख़बर ॾींदा हलूं त जाती वेझो ॻोठ अजू मेघवाड़ में प्लाट जे पुराणे तकरार तां झेड़ो थी पियो, जंहिंजे नतीजे में ॿिन्ही धुरनि जा कुझु माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि, जंहिंमें रामजी, लालजी ऐं लधोमल मुखालिफ़ धुर जा वेसू, रमेश, हरेश, प्रदीप, दिलीप, राजेश ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे तारका अस्पताल जाती आंदो वियो। वाज़े रहे त अजू मेघवाड़ ॻोठ में मौजूद प्लाट तां काफ़ी अरसे अॻु तकरार हलंदड़ हो, जंहिं ते अॼु मंझंदि 12 वॻे ओचितो रामजी, लालजी मेघवाड़ ऐं ॿिनि भाइरनि लठनि ऐं लोही सरियनि सां मुखालिफ़ धुर जे नौजवान राजेश मथां हमलो कयो, जंहिं तां झेड़ो थी पियो। इब्तिदाई तबई इमदाद बाद नौजवान राजेश कुमार खे सिविल अस्पताल ठठो मुंतकिल कयो वियो। जाती थाणे ते वाक़े जी NC दाख़िल कई वई है। पुलिस मूजिब झेड़ो प्लाट जी मालिकी तां थियो है। वाक़े बाबति वधीक जांच जारी है। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।